बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 9-10 की आसान सिंधी का सबक 12 यानी 12वां सबक मीरन जी दरबार यानी मीरों की दरबार के बारे में पढ़ेंगे। हर बार की तरह इस बार भी इस सबक का बाकायदा आगाज़ बुलंद ख़्वानी यानी रीडिंग से करेंगे। तो शुरू करते हैं। सिंध में जॾहिं मीरन जी हुकूमत हुई तॾहिं मीर मुराद अली ख़ान जे इलाज लाइ सन 1827 ईस्वी में मीरन कच्छ मां हिकु अंग्रेज़ अमलदार डॉक्टर जेम्स ब्रिंस खे घुरायो हो। हिन पंहिंजे सफ़रनामे में मीरन जे दरबार जी सूंह ऐं नज़ाकत जी तारीफ़ कई आहे। हू लिखे थो। अब इस पैराग्राफ का तर्जमा कर लेते हैं। सिंध में जॾहिं मीरन जी हुकूमत हुई यानी सिंध में जब मीरों की हुकूमत थी तॾहिं मीर मुराद अली ख़ान जे इलाज लाइ सन 1827 ईस्वी में मीरन कच्छ मां हिकु अंग्रेज़ अमलदार डॉक्टर जेम्स ब्रिंस खे घुरायो हो। यानी तब मीर मुराद अली ख़ान के इलाज के लिए सन 1827 ईस्वी में मीरों ने कच्छ से एक अंग्रेज़ अमलदार डॉक्टर जेम्स ब्रिंस को बुलवाया। हिन पंहिंजे सफ़रनामे में मीरन जे दरबार जी सोह ऐं नज़ाकत जी तारीफ़ कई आहे। हू लिखे थो यानी उसने अपने सफ़रनामे में मीरों के दरबार की खूबसूरती और नज़ाकत की तारीफ़ की है। वो लिखते हैं, तारीख़ 20 नवंबर ते मां हैदराबाद पहुतस। शहर मां लंघंदे मूंखे ॾाढो चहचटो नज़र आयो। हशाम माण्हुनि जा मुंहिंजे अचण जो ॿुधी मूंखे ॾिसण लाइ मेड़ करे आया। सभी मुंहिंजी डोली जी चौधारे थी वेठा। मर्द त छॾियो पर मायूं बि मूंखे वेढ़ी वयूं। मीरन जे सिपाहियुनि माण्हुनि खे पोइते हटाइण जी ॾाढी कोशिश कई, पर इन्हनि खे यूरोपी साहिब लोक जे मुंहुं ॾिसण ते एॾी त दिलि हुई जो सिपाहियुनि जा धक सटाऊं पर पठ ते न हटिया। आख़िर जॾहिं मां किले जे दरवाज़े वटि आयसि तॾहिं मूंखे मीरन जी कचहरी ॾांहुं नियऊं। तारीख़ 20 नवंबर ते मां हैदराबाद पहुतसि। शहर मां लंघंदे मूंखे ॾाढो चहचहाटो नज़र आया। यानी तारीख़ 20 नवंबर को जब मैं हैदराबाद पहुंचा तो शहर से गुज़रते हुए मुझे बहुत रौनक नज़र आई। हशाम माण्हुनि जा मुंहिंजे अचण जो ॿुधी मूंखे ॾिसण लाइ मेड़ करे आया। यानी लोगों का हुजूम मेरे आने का सुनकर मुझे देखने के लिए जमा हो गया। सभी मुंहिंजी डोली जे चौधारी थी बैठा। यानी सब ने मेरी डोली को चारों तरफ से घेर लिया। मर्द त छॾियो पर मायूं बि मूंखे वेढ़ी वयूं। यानी मर्द तो मर्द औरतें भी वहाँ शामिल थीं। मीरन जे सिपाहियुनि माण्हुनि खे पोइते हटाइण जी ॾाढी कोशिश कई। यानी मीरों के सिपाहियों ने लोगों को पीछे हटाने की बहुत कोशिश की, पर इन्हनि खे यूरोपी साहिब लोग जे मुंहुं ॾिसण ते एॾी त दिलि हुई। यानी मगर इनको यूरोपी लोगों को देखने का इतना शौक़ था कि सिपाहियुनि जा धक सटाऊं पर पठ ते न हटिया। यानी सिपाहियों के डंडे खाए लेकिन पीछे न हटे। आखिर जॾहिं मां किले जे दरवाज़े वटि आयसि यानी बिल आखिर जब मैं किले के दरवाज़े के पास पहुंचा तॾहिं मूंखे मीरन जी कचहरी ॾांहुं नियम। यानी तब मुझे मीरों के दरबार की तरफ ले गए। किले में ॻोड़ को न हो, सांत लॻी पई हुई। अञा सनड़ियूं घटियूं लताड़े रहियसि त यकदम वॾो अंगण अॻियां आयो, जिते केतिराई सिंधी माण्हू ख़ुशि पोशाक वेठा हुआ। भितियुनि ते कमांगरी चिट हुआ। पट ते क़िस्मनि क़िस्मनि ग़ालीचा ऐं फ़र्श फ़रोश विछाया पिया हुआ। अंगण जे हिकिड़े पासे वॾनि मरग़ोलनि सां 3 दरवाज़ा हुआ। इस पैराग्राफ का भी अब तर्जमा कर लेते हैं
किले में गोड़ को न हो, यानी किले में शोर नहीं था। सांत लगी पई हुई, यानी खामोशी छाई हुई थी। अञा सनड़ियूं घटियूं लताड़े रहियसि त यकदम वॾो अंगण अॻियां आयो, यानी अभी पतली गलियों से गुजर रहा था कि अचानक एक बड़ा आंगन सामने आया, जिते केतिराई सिंधी माण्हू खुश पोशाक वेठा हुआ, यानी जहाँ कई सिंधी लोग अच्छी पोशाक पहने बैठे हुए थे। भितिन ते कमांगरी चिट हुआ, यानी दीवारों पर खूबसूरत नुकूश थे। पट ते किस्मन किस्मन गालीचा ऐं फर्श फरोश विछाया पया हुआ, यानी ज़मीन पर किस्म किस्म के कालीन और फुरूश बिछाए हुए थे। अंगण जे हिकिड़े पासे वडन मरगोलन सां टे दरवाज़ा हुआ, यानी आंगन के एक तरफ बड़े मरगोलों से 3 दरवाजे थे। जन जे अॻियां साई माहूत जा पर्दा टंगियल हुआ। इन्हनि मां हिकु दरवाज़े वटि मूंखे मीरनि जो वज़ीर ऐं हिकु ॿियो अमलदार वठी विया। अञा मूं हेॾां होॾां पे निहारियो त ओचितो मीरनि जे ख़िदमतगार अची मुंहिंजो बूट लाथो ऐं पोइ मूंखे मीरनि जी मंझि वटि वठी हलिया। उते ॾाढो अजीब नुमाओ ॾिसणु आयो, जो मूं खां कॾहिं बि न विसरंदो। नंढे हूंदे मूं अलिफ लैला ऐं ॿियनि किताबनि में बादशाहनि जा ऐं हाकिमनि जी कचहरियुनि जे तजम्मुल ऐं ॾेख जा घणा बयान पढ़िया हुआ। अब इस पैराग्राफ का भी तर्जमा कर लेते हैं। जन जे अॻियां साई माहूत जा पर्दा टंगियल हुआ, यानी जिनके आगे हरे माहूत के पर्दे टंगे हुए थे। इन्हनि मां हिकु दरवाज़े वटि मूंखे मीरनि जो वज़ीर ऐं हिकु ॿियो अमलदार वठी विया, यानी इनमें से एक दरवाज़े के पास से मुझे मीरों के वज़ीर और एक दूसरे अमलदार ले गए। अञा मूं हेॾां होॾां पे निहारियो, यानी अभी मैं इधर उधर देख रहा था त ओचितो मीरनि जे ख़िदमतगार अची मुंहिंजो बूट लाथो ऐं पोइ मूंखे मीरनि जी मंझि वठी हलिया, यानी कि अचानक मीरों के खिदमतगार ने आकर मेरा जूता उतारा और फिर मुझे मीरों की मसेरियों के पास ले गए। उते ॾाढो अजीब नुमाओ ॾिसणु आयो, यानी वहाँ बहुत ही अजीब नज़ारा देखने में आया, जो मूं खां कॾहिं बि न विसरंदो, यानी जो मैं कभी भी नहीं भूलूंगा। नंढे हूंदे मूं अलिफ लैला ऐं ॿियनि किताबनि में बादशाहनि ऐं हाकिमनि जी कचहरियुनि जे तजम्मुल ऐं ॾेख जा घणा बयान पढ़िया हुआ, यानी बचपन में मैंने अलिफ लैला और दूसरी किताबों में बादशाहों और हाकिमों की कचहरी यानी महफिल के हुस्न और शान शौकत के बहुत किस्से पढ़े थे। पर हींअर जो मूं पंहिंजी अखियुनि सां एॾी जलवेदार ऐं शान शौकत वारी कचहरी ॾिठी, सो ॾाढो ख़ुशि थियसि। छा ॾिसां त इन्ही कमरे में ॾाढा ऊचा ऐं क़ीमती ईरानी गालीचा विछाया पिया आहिनि। हिकिड़े पासे केतिरा शकियल ऐं ऊचियूं पोशाकूं पहिरियल मीर वेठल आहिनि ऐं इन्ही जे विच में बि मखी मीर करम अली ख़ान ऐं मीर मुराद अली ख़ान जन ते हुकूमत जी पग हुई गादी ते चढ़िया वेठा आहिनि। गादीअ ते पट ऐं ज़रिए जो कमु थियल हो ऐं इन जे चइनी कुंडनि ते सोना चाभा ॿधल हुआ। गादी हेठां हिकु वॾो सोसनी मखमल जो गोल विहाणो रखियल हो, जंहिं ते खंडी जी पर्थ जा सुनहरी गुल हुआ। इन्हनि ॿिन्ही मीरनि जे पासनि खां संदन अज़ीज़ ख़वेश वेठल हुआ, जहिड़ोक मीर सोबदार ख़ान ऐं मीर मोहम्मद ख़ान ऐं मीर मुराद अली ख़ान जा पुट मीर नसीर ख़ान ऐं मीर नूर मोहम्मद ख़ान। इन्हनि खां थोरो परभो संदन मामू मीर महमूद ख़ान ऐं उन जा पुट वेठा हुआ।
जितना पढ़ा गया अब इसका तर्जमा कर लेते हैं। पर हींअर जो मूं पंहिंजी अखियुनि सां एॾी जलवेदार ऐं शान शौकत वारी कचहरी ॾिठी सो ॾाढो ख़ुशि थियसि। यानी लेकिन अब जो मैंने अपनी आँखों से इतनी खूबसूरत और शान शौकत वाली महफिल देखी तो मैं बहुत खुश हुआ। छा ॾिसां त इन्ही कमरे में ॾाढा ऊचा ऐं कीमती ईरानी गालीचा विछाया पिया आहिनि। क्या देखता हूँ कि इस कमरे में बहुत आलीशान और कीमती ईरानी कालीन बिछे हुए हैं। हिकिड़े पासे केतिरा शकियल ऐं उचियल ऐं ऊचियूं पोशाकूं पहिरियल मीर वेठा आहिनि ऐं इन्हनि जे विच में बि मखी मीर, मीर करम अली ख़ान ऐं मीर मुराद अली ख़ान जन ते हुकूमत जी पग हुई गादी ते चढ़िया वेठा आहिनि। यानी एक तरफ खूबसूरत और कीमती पोशाक पहने हुए मीर बैठे थे और इनके दरमियान में दवाहम मीर, मीर करम अली ख़ान और मीर मुराद अली ख़ान जिन पर हुकूमत की जिम्मेदारी थी गद्दी पर बैठे थे। गादी ते पट ऐं ज़रिए जो कम थियल हो ऐं इन जी चइनी कुंडन ते सोना जाबा ॿधल हुआ। यानी गद्दी पर रेशम और जरी का काम किया हुआ था और इसके चारों कोनों पर सोने के फंदे बंधे हुए थे। गादी हेठां एक वडो सोसनी मखमल जो गोल बिहाणो रखियल हो, यानी गद्दी के नीचे एक बड़ा सा सोसनी मखमल का गोल तकिया रखा हुआ था जंहिं ते खंडीअ जे भर्त जा सुनहरी गुल हुआ, यानी जिस पर क्रोशियाई कढ़ाई के सुनहरी फूल थे। इन्हनि ॿिन्ही मीरनि जे पासनि खां संदन अज़ीज़ ख़वेश वेठल हुआ, यानी इन दोनों मीरों के अतराफ़ में इनके अजीज़ व अकारिब बैठे थे। जहड़ूक मीर सूबेदार ख़ान ऐं मीर मोहम्मद ख़ान ऐं मीर मुराद अली ख़ान जा पुट मीर नसीर ख़ान ऐं मीर नूर मोहम्मद ख़ान। मसलन मीर सूबेदार ख़ान, मीर मोहम्मद ख़ान और मीर अली मुराद ख़ान के बेटे मीर नसीर ख़ान और मीर नूर मोहम्मद ख़ान। इन्हनि खां थोरो परभो संदन मामू मीर महमूद ख़ान ऐं उन जा पुट वेठल हुआ, यानी इनसे थोड़ी दूर इनके मामू मीर महमूद अली ख़ान और इनके बेटे बैठे थे। सभिनी मीरनि जे पुठियां ख़िदमतगार जन खे तरारियूं ऐं ढालूं हुयूं से चङियूं पोशाकूं पहिरियों वेठा हुआ। हर जाइ सफ़ाई ऐं सुठाई में बेमिसाल हुई। मां भाईंदो हुअसि त हिंदुस्तान जा ॾेही राजाऊं, नवाब, अमीर अमरा ऐं संदन उहिदेदार ऐं ख़िदमतगार भपकेदार ऐं जरकंदड़ पोशाकूं, क़ीमती हथियार ऐं ॿियो सामान सड़ो घणो लॻाईंदा आहिनि, पर कीअं सफ़ाई ऐं नज़ाकत लाइ घणो क़दुरु कोन्हे। अब इस पैराग्राफ का तर्जुमा कर लेते हैं। सभिनी मीरनि जे पुठियां ख़िदमतगार जन खे तरारियूं ऐं ढालूं हुयूं, यानी सब मीरों के पीछे इनके खिदमतगार जिनके पास तलवारें और ढालें थीं, से चंगियों पोशाकों पहरियों बैठा हुआ, यानी वो अच्छी पोशाकें पहने बैठे थे। हर जाए सफाई ऐं सुथराई में बेमिसाल हुई, यानी हर जगह सफाई और सुथराई में बेमिसाल थी। मां भाईंदो हुअसि त हिंदुस्तान जा ॾेही राजाऊं, नवाब, अमीर, अमराव ऐं संदन उहिदेदार ऐं ख़िदमतगार भपकेदार ऐं जरकंदड़ पोशाकूं, कीमती हथियार ऐं ॿियो सामान सड़ो घणो लॻाईंदा आहिनि। यानी मैं समझता था कि हिंदुस्तान के देसी राजा, नवाब, अमीर, अमरा और इनके उहिदेदार और ख़िदमतगार ज़र्क बर्क लिबास, कीमती हथियार और दूसरा ज़्यादा सामान इस्तेमाल करते हैं, पर कीअं सफ़ाई ऐं नज़ाकत लाइ घणो क़दुरु कोन्हे, यानी लेकिन उनको सफ़ाई और नज़ाकत की ज़्यादा कदर नहीं थी। केतिरनि हिंदू राजान जे दरबार में मूं ॾिठो हो त ज़री ज़रबफ़्त, सोन ऐं जवाहर जो ॾेख घणो हो, पर मंझंदि मीरनि जे दरबार जी सफ़ाई वारी ॻाल्हि कान हुई। मीरनि जे दरबार जी सफ़ाई सुटाई एतिरी हुई जो ॾिसी मूंखे ताजुब वठी वियो। जॾहिं मां दरबार जे सफ़े में आयसि
तॾहिं सब मीर मोखे उथी गॾिया। मोखे मीर करम अली ख़ान ऐं मीर मुराद अली ख़ान जे भरिसां विहारियऊं। अब इस पैराग्राफ का तर्जमा कर लेते हैं। केतिरनि हिंदू राजान जे दरबार में मूं ॾिठो हो त ज़री ज़रबफ़्त सोन ऐं जवाहर जो ॾेख घणो हो। यानी कई हिंदू राजाओं के दरबार में मैंने देखा था कि ज़र्क बर्क सोने और जवाहरात की नुमाइश ज़्यादा थी, पर मंझंदि मीरनि जे दरबार जी सफ़ाई वारी ॻाल्हि कान हुई। लेकिन इन मीरों के दरबार जैसी सफ़ाई वाली बात ना थी। मीरनि जे दरबार जी सफ़ाई सुटाई एतिरी हुई जो ॾिसी मूंखे ताअजुब वठी वियो। यानी मीरों के दरबार में सफ़ाई सुथराई इतनी थी कि जिसे देखकर मैं हैरत ज़दा हो गया। जॾहिं मां दरबार जे सफ़े में आयसि तॾहिं सब मीर मूंखे उथी गॾिया। यानी जब मैं दरबार के बरामदे में आया तो सब मीर उठकर मुझसे मिलने लगे। मूंखे मीर करम अली ख़ान ऐं मीर मुराद अली ख़ान जे भरिसां विहारियऊं। यानी मुझको मीर करम अली ख़ान और मीर मुराद अली ख़ान के करीब बिठाया गया। पोइ मूंसां पारसी में गुफ्तगू करण लॻा। पहिरियों ख़ुश ख़ैर आफ़ियत पुछी, मुंहिंजी घणी मरहबा कयऊं। पोइ मीर करम अली ख़ान मूंखे चयो त तव्हीं असांजा ख़ासि महिमान आहियो, हर शइ तव्हांजी लाइ मौजूदु आहे। मथियूं समूरो बयान ॾेखारे थो त सिंध जा हाकिम मीर केॾा न सुधरियल नेक ख़सलत ऐं सफ़ाई ऐं सुटाई वारा हुआ जो यूरोपी अमलदार ऐं ॿिया धारिया बि संदन तारीफ़ करण मां नथा ढापनि। अब इन दोनों पैराग्राफ का भी तर्जमा कर लेते हैं। पोइ मूंसां पारसी में गुफ्तगू करण लगा, यानी फिर मुझसे फ़ारसी में गुफ्तगू करने लगे। पहिरियों खुश खैर आफ़ियत पूछी, यानी पहले खैर व आफ़ियत मालूम की, खैर व आफ़ियत पूछी। मुंहिंजी घणी मरहबा कयऊं, यानी मुझे खुश आमदीद कहा। पोइ मीर करम अली ख़ान मूंखे चयो त, यानी फिर मीर करम अली ख़ान ने मुझे कहा कि तव्हीं असांजा ख़ासि मेहमान आहियो, हर शइ तव्हांजे लाइ मौजूद है। यानी आप हमारे ख़ास मेहमान हैं, हर चीज़ आपके लिए मौजूद है। मथियूं समूरो बयान ॾेखारे थो त सिंध जा हाकिम मीर केॾा न सुधरियल नेक ख़सलत ऐं सफ़ाई ऐं सुठाई वारा हुआ। यानी मंदरजा वाला तमाम बयान ज़ाहिर करता है कि सिंध के हाकिम मीर काफ़ी तरक्की याफ्ता, नेक खसलत और सफ़ाई सुथराई वाले थे जो यूरोपी अमलदार ऐं ॿिया धारिया बि संदन तारीफ़ करण मां नथा ढापनि, कि यूरोपी अमलदार और दूसरे लोग भी इनकी तारीफ़ करते हुए नहीं थकते। इस सबक में अगर आपको कोई बात समझ ना आई हो या कोई लफ्ज़ मुश्किल लगा हो या किसी लफ्ज़ का तलफ़ुज़ या तर्जमा करना ना आ रहा हो तो आप कमेंट्स में मुझसे पूछ सकते हैं। और आप लोगों से गुजारिश है कि मेरी इन वीडियोस को 10th क्लास के बच्चों तक लाजमी पहुंचाए जाएं, ताकि उनको सिंधी पढ़ने में, समझने में जो मुश्किलात और दुश्वारियां पेश आती हैं वो इन वीडियोस के ज़रिए हल हो सकें। आप लोग मेरी इन वीडियोस को देखते हैं, आपके देखने का बहुत बहुत शुक्रिया।